नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे शाह कमाल मोहल्ले जे घाटे आदि ऐं तमामु मसरूफ़ डॉक्टर गली लॻ भिटाई शादी हाल जे आस पास निजी स्कूलनि जी शागिर्दाणी शागिर्द ऐं मोहल्ले जे मक़ामी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो। हर रोज़ शादी समेत मुख़्तलिफ़ तक़रीब में इको साउंड जे वॾे आवाज़ सबबि स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि खे तालीम हासिल करण में तमामु घणी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। ॿिए तरफ़ मोहल्ले जे मक़ामी माण्हुनि ॾींहुं राति तेज़ आवाज़ में इको साउंड जी तेज़ आवाज़ ऐं घर अॻियां हाल में ईंदड़ महिमाननि जी गाॾी सबबि शदीद परेशानी जो शिकार थियण लॻा आहिनि। जॾहिं त बाअसर भिटाई हाल जो मालिक मशहूर गुटका फरोश मोहल्ले वारनि ऐं शागिर्दनि खे परेशान करण लाइ हाल खे दोहराइण जूं बहानो बणाए गंदे पाणी रोड ते छॾे ॾिए थो, जंहिं सबबि मक़ामी माण्हुनि तौरे स्कूल जे शागिर्द खे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन ॾिस में मोहल्ले वारनि पारां हाल मालिक जी शिकायत करण ते बाअसर गुटका फरोश मालिक जान सां मारण ऐं कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिए थो। हिन सिलसिले में मक़ामी मोहल्ले वासियुनि ज़िले इंतज़ामिया खां घुर कई आहे त खुदारा असांखे भिटाई हाल मां निजात ॾियारी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।